नाज़रीन वाक़िया आगे कंदासीं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी खोट ख़िलाफ़ आबादकारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। शेदाद कोट, मीरो खान, चरवार, कुबो सईद खान, मटियारी, मीरपुर माथिलो, उमरकोट ऐं लाड़कानी में पाणी खोट ख़िलाफ़ आबादकारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त पाणी खोट सबबि समूरो फसल तबाह थी वियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी खोट ख़िलाफ़ आबादकारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। शेदाद कोट, मीरो खान, जरवार, कुबो सईद खान, मटियारी, मीरपुर माथिलो, उमरकोट ऐं लाड़कानी में पाणी खोट ख़िलाफ़ आबादकारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त पाणी खोट सबबि समूरो फसल तबाह थी वियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी खोट ख़िलाफ़ आबादकारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। शेदाद कोट, मीरो खान, जरवार, कुबो सईद खान, मटियारी, मीरपुर माथिलो, उमरकोट ऐं लाड़कानी में पाणी खोट ख़िलाफ़ आबादकारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त पाणी खोट सबबि समूरो फसल तबाह थी वियो आहे। आगे के विया सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी खोट ख़िलाफ़ आबादकारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। शेदाद कोट, मीरो खान, जरवार, कुबो सईद खान, मटियारी, मीरपुर माथिलो, उमरकोट ऐं लाड़कानी में पाणी खोट ख़िलाफ़ आबादकारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त पाणी खोट सबबि समूरो फसल तबाह थी वियो आहे। आगे के विया सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी खोट ख़िलाफ़ आबादकारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। शेदाद कोट, मीरो खान, जरवार, कुबो सईद खान, मटियारी, मीरपुर माथिलो, उमरकोट ऐं लाड़कानी में पाणी खोट ख़िलाफ़ आबादकारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त पाणी खोट सबबि समूरो फसल तबाह थी वियो आहे।